नशे फिरोज में तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जे सरते सिंध यूनाइटेड पार्टी पारां अलावारी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवाणी मेहर अली वस्तड़ो, फरमान नवल, ख़ादिम सियाल, तालिब मुबीन जो, जस्क मगवण, असद उमरानी, सज्जाद भट्टी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻवाणनि चयो त पाकिस्तान में लागू कयल 6वीं ऐं 17वीं समेत सभिनी गैर आइनी तरमीम जे भरपूर मज़ाहमत कंदासीं। उन्हनि ज़ोर ॾिनो त आईन पाकिस्तान खे 40 वारी करारदाद मुताबिक़ उनजे असल रूह ऐं हक़ीक़ी शक्ल में बहाल कयो वञे, छो त हीउ मामिलो मुल्क जे वसी मफ़ाद सां तालुक़ु रखे थो। 17वीं तरमीम खां पोइ अदालतूं कैंगरू कोर्टनि खां बि बदतर थी वेंदियूं ऐं पार्लियामेंट सुप्रीमेसी हेठि अची वई आहे। सिंध हुकूमत कलम 144 ज़रिए ख़ौफ़ जी फिज़ा क़ाइमु करण जी कोशिश करे रही आहे, जेका अदली निज़ाम जे आज़ादी ते असराइती थिए थी। सिंध यूनाइटेड पार्टी जा अॻवाननि चयो त 6वीं ऐं 17वीं आइनी तरमीम खे सिविल मार्शल सम्झूं था ऐं पाकिस्तान जे आइन जे वक़ार ऐं असल रूह जे तहफ़्फ़ुज़ लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।